इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची पोर्ट पहुची चीन खां आयल बसन जो मुआयनो कयो। शर्जील मेमण चयो आहे त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत कराची जे शहरियनि जो पुराणो मसलो हल करे रही आहे। कराची पोर्ट पहुतल सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सां गॾु सूबाई वज़ीर सईद गनी बि गॾु हो। उन मौके ते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त सभ खां पहिरीं हू कराची में रहंदड़ समूरनि भेनरनि भाइरनि बुज़ुर्गनि ऐं शागिर्दनि खे मुबारकूं पेश करे थो। पीपल्स इंट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस जो पहिरियों फ्लेट चीन खां पहुची वियो आहे। शर्जील मेमण चयो आहे त मनसूबे जे पहिरें मरहले में 240 बसूं पहुचणियूं हुयूं, 49 अची चुकियूं आहिनि। वधीक बसूं ईंदड़ हफ़्ते पहुची वेंदियूं। बसनि जो पूरो फ्लेट 20 जून ताईं पाकिस्तान पहुची वेंदो। उन वधीक चयो त अब्दुल सत्तार ईंदी ऑरेंज लाइन जो फुल फ्लेट अची वियो आहे। पीपल्स इंट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस जल्द शुरू कई वेंदी। ऑरेंज लाइन जो ट्रैक जीअं ई मुकमल थी वियो उनखे शुरू कयो वेंदो। हुन चयो त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत कराची जे शहरियनि जो पुराणो मसलो हल करे रही आहे। इहो सभु कुझु चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सदर आसिफ अली ज़रदारी, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं अॻूणे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर सैयद अवैस शाह जे ख़ासि कोशिशनि सां मुमकिन थियो आहे। इहो सिलसिलो हिते न रुकंदो, बसुनि जो तइदाद हज़ारनि ताईं वधायो वेंदो। सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो चवणु हो त कराची जे शहरियनि खे सुठी ऐं बहितरीन ट्रांसपोर्ट जूं सहूलतूं मुयसर थींदियूं। इहो सिलसिलो रुगो कराची ताईं महदूद नाहे। सिंध जे बहिराड़ी ऐं शहरी इलाइक़नि में मेगा ट्रांसपोर्ट स्कीमूं मुतारिफ़ करायूं पिया वञनि। कुझु सालनि में सिंध बहितरीन ट्रांसपोर्ट इंफ्रास्ट्रक्चर बणिजी वेंदी। सूबाई वज़ीर सईद गनी ॻाल्हाईंदे चयो आहे त कराची जा शहरी हिननि बसनि खे पंहिंजी मिल्कियत सम्झनि। जीअं हू पंहिंजे असासनि जो ख़्यालु रखनि था, तीअं हिननि बसनि जो बि ख़्यालु रखनि त जीअं बसनि खे बहितर नमूने संभाले सघिजे।